सिंध में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 436 ॼणा डेंगी में मुब्तला थी विया। मार्केट में दवाऊं भी गायब थी वयूं। सेहत खाते के ज़रियनि मूजिब डेंगी सबबि मुतासिर 254 माण्हुनि जो ताल्लुक़ कराची सां आहे ऐं शहर जे अस्पतालुनि में डेंगी के मरीज़नि जी रश सबबि अस्पतालूं भरिजी वयूं आहिनि। पंजाब में डेंगी में मुब्तला 373 माण्हुनि मां 192 लाहौर ऐं 101 रावलपिंडी जा आहिनि। ॿिए तरफ़ ख़ैबर पख्तूनख्वा में 392 नवां केस साम्हूं आया, जिन में पेशावर जा 175 मरीज़ भी शामिल आहिनि, जॾहिं त इस्लामाबाद में 81 नवां केस साम्हूं आया आहिनि। मुल्क जे अक्सर शहरनि में दवाउनि जी फ़रहमी ऐं क़ीमतूं मामूल ते न अची सघियूं। लाहौर जी बाज़ारुनि में बुख़ार जी दवाउनि खां पोइ कैंसर ऐं ॿियनि केतिरनि ई बीमारियुनि जी दवाउनि जी खोट पैदा थी वई आहे, जॾहिं त कराची में भी दवाउनि जी खोट पैदा थी वई आहे। बुख़ार, जिस्म जे सूर ऐं मलेरिया समेत केतिरनि बीमारियुनि जूं दवाऊं अणलभ थी वयूं आहिनि।